नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत जे ॾिनल SOPs ते अमल दरामद न थी सघियो। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। सिंध हुकूमत कोरोना जे वधंदड़ केसनि सबबि राति जो 7 बजे कारोबार बंदि करण जो हुकुम ॾिनो, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो। पर खिपरो जे शहरनि सिंध हुकूमत जे ॾिनल अहकामात खे हवा में उॾाए छॾिया आहिनि। खिपरो शहर में कारोबार खुलियल आहे। दुकानूं, होटलूं, भाॼियुनि जा गाॾा हली रहिया आहिनि। इंतज़ामिया का बि तहरुक न वरितो आहे, जॾहिं त अहिड़ो रोज़ जो मामूल रहंदो आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं कोरोना वायरस जा 4 केस ज़ाहिर थियल। अगरि अहिड़ो अमल रहियो त कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो वधी सघे थो। इंतज़ामिया खे घुर्जे त सिंध हुकूमत जे ॾिनल SOPs ते अमल कराए, जीअं कोरोना वायरस वधीक शहर में फैलजण सां रोकी सघिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।